अस्सलाम वालेकुम। सिंध में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां खे भलीकार कंदासीं। मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, सिंध में मकानी चूंडुनि जो जेको ॿियो मरहलो आहे उहो बिलाख़िर अॼु थी गुज़रियो आहे ऐं शाम 5 वॻे इलेक्शन जो जेको वक़्तु हुयो, वोट विझण जो जेको वक़्तु उहो पूरो थियो। उन खां पोइ हिन वक़्तु गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो सिंध टीवी न्यूज़ के जेको आहे शुरू थी वियो आहे। पर इलेक्शन कमीशन जे कोड ऑफ कंडक्ट मुताबिक़ 6 वॻे खां पहिरियां को बि नतीजो जेको आहे वो ऑन एयर करण जी इजाज़त न हुई। इन करे हिन वक़्तु असां वटि मुख़्तलिफ़ शहरनि मां नतीजा अचण शुरू थी विया आहिनि। सभ खां पहिरियां गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिबि दादू जे वार्ड नंबर 8 जो नतीजो जेको अवां सां शेयर कयूं पिया। गैर सरकारी गैर नतीजनि जे मूजिबि म्यूनसिपल कमेटी जो नतीजो आहे। म्यूनसिपल कमेटी दादू जे वार्ड नंबर 8 ते पीटीआई उम्मीदवार 214 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। दादू में पीपल्स पार्टी उम्मीदवार 180 वोट हासिल करे सघियो आहे। आज़ाद उम्मीदवार 81 वोट हासिल करे सघियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि जो सिलसिलो सिंध टीवी न्यूज़ जेको आहे उहो अचणु शुरू थी वियो आहे। पहिरियों नतीजो असां शेयर कयूं पिया दादू खां। म्यूनसिपल कमेटी दादू जे वार्ड नंबर 8 जा गैर हतमी गैर सरकारी नतीजो असां शेयर कयूं पिया। म्यूनसिपल कमेटी दादू जे वार्ड नंबर 8 ते पीटीआई उम्मीदवार 214 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी उम्मीदवार 180 वोट हासिल करे सघियो आहे, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार 81 वोट हासिल करे सघियो आहे। दादू जो ही ॿियो गैर हतमी गैर सरकारी नतीजो अवां सां शेयर कयूं पिया त दादू जे वार्ड नंबर 18 जा गैर सरकारी नतीजा म्यूनसिपल कमेटी दादू जे वार्ड नंबर 18 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार गुल मोहम्मद पहवर 266 वोट खणी कामयाबी माणी आहे, जॾहिं त पीटीआई उम्मीदवार दिलदार अली ज़ौर 160 वोट हासिल करे सघियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार गुल मोहम्मद पहवर कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त पीटीआई उम्मीदवार दिलदार अली ॿिए नंबर ते रहियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि जो सिलसिलो जारी आहे। ॿ नतीजा दादू मां अवां सां शेयर कयूं पिया। दादू जे वार्ड नंबर 18 जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजो जेको आहे उहो सिंध टीवी न्यूज़ के मिली वियो आहे। म्यूनसिपल कमेटी दादू जे वार्ड नंबर 18 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार गुल मोहम्मद पहवर जेको आहे कामयाब थियो आहे। हिकु ॿियो नतीजो पीपल्स पार्टी उम्मीदवार कामयाबी हासिल कई आहे टंडो बागो खां। टंडो बागो टाउन कमेटी जे वार्ड नंबर 1 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार कामयाबी माणी आहे। पीपल्स पार्टी जो पीर बख्श शीदी 171 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। जीडीए ऐं मिर्ज़ा ग्रुप जे सुमार शीदी 67 वोट हासिल कया आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि टंडो बागो टाउन कमेटी जे वार्ड नंबर 1 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार कामयाबी हासिल कई आहे। पीपल्स पार्टी जो पीर बख्श शीदी 171 वोट खणी कामयाबी माणी आहे। जीडीए ऐं मिर्ज़ा ग्रुप जे सुमार शीदी 67 वोट हासिल कया आहिनि। नज़ीर, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि टिन वार्डनि मां 2 वार्डनि ते हिन वक़्त ताईं कामयाबी हासिल कई आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि जो सिलसिलो जारी आहे। जीअं जीअं नतीजा असांखे मौसूल थींदा असां अवां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं। मां मैडम सबीन मेमून साहिबा जो तारुफ़ अॻु में कराए चुको आहियां। सबीन मेमून साहिबा, ॿियो जेको आहे मकानी चूंडुनि जो जेको ॿियो सिलसिलो आहे, ॿियो मरहलो आहे, उहो अॼु थी गुज़रियो आहे। हिनमें एमक्यूएम जेको आहे मुकमल बाइकॉट कयो आहे। पहिरियों त इन ते कमेंट कजो त एमक्यूएम जे फैसले खे अवां कीअं था ॾिसो ऐं छा इहा एमक्यूएम सिर्फ़ु बाइकॉट कयो आहे या वफ़ाक़ी हुकूमत मां बि एमक्यूएम हाणे निकिरी वेंदी इन नतीजनि खां पोइ ऐं इन अमल खां पोइ? महिरबानी अशफाक। एमक्यूएम जो जेको बाइकाट जो मामलो आहे त एमक्यूएम केतिरे वक़्त खां बलदियाती चूंडुनि या मकानी कानून में तरमीम तकबंदियुनि या वोटर लिस्टनि जे हवाले सां उन्हनि खे काफ़ी मामलनि ते एतिराज़ हुआ, जंहिंजे करे उन्हनि जा केतिरा ई जेके उन्हनि जी मीटिंग्स थियूं, गवर्नर हाउस में उन्हनि जा डायलॉग्स थिया, वरी वज़ीर सां मुलाक़ातियूं थियूं, इवन अॻूणे सदर आसिफ ज़रदारी खे इंटरप्ट करणो पियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको सख़्त क़िस्म जो बयानु आयो। एमक्यूएम मुसलसल इहो प्रेशर ॾींदी रही त कंहिं बि सूरत में इहे मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो कराची हैदराबाद डिवीज़न में न थी सघे, छो त एमक्यूएम खे जिन मामलनि ते एतिराज़ आहे, एमक्यूएम जो चवणु हो त उहे मामला हल करण खां बिना मकानी चूंडूं न थियणु घुरिजनि ऐं इन्हनि तकबंदियुनि ते ऐं वोटर लिस्टनि ते सभिनी पार्टियुनि खे मजमूई तौर ते एतिराज़ आहे। पर उन्हनि बावजूद जमात इस्लामी ऐं पीटीआई या ॿियनि पार्टियुनि जो इन ते मौक़िफ़ हो त बहरहाल मसला हुअण बावजूद बलदियाती चूंडूं थियणु घुरिजनि। एमक्यूएम बाइकाट जो सवाल आहे त एमक्यूएम वटि बाइकाट खां सवाइ को ऑप्शन मौजूदु न हो।
छा मेन रीज़न अवां सम्झो था त सिर्फ़ तकबंदियूं सही थी वञनि हा त MKM जेका आहे क्लीन स्वीप करे हा कराची न हैदराबाद न मां? पीपल्स पार्टी सां अंडरस्टैंडिंग जा भी तमाम घणा मामला हुआ उन्हनि जेके भी रिक्वायरमेंट्स जेके मुआहिदा हुआ उन्हनि वज़ीर आज़म के बाक़ायदा मुखातिब थींदे जॾहिं चयो हो त भई असांजी ज़मानत ज़ब्त थी चुकी आहे काफ़ी सारियूं शयूं हुयूं एग्रीमेंट्स हुआ जिन ते अमल न थियण ते उन्हनि खे तमाम घणा तहफ़ुज़ात हुआ ऐं बहरहाल MKM खे पंहिंजी शिकस्त यकीनी नज़र अचे पई वोट डिवाइडेड हो उन करे उन्हनि बाइकाट करे छॾियो सूरत उन्हनि खे पंहिंजे फेवर में नज़र न पे आई रात ताईं जेका सिचुएशन हुई मुझे ख्याल में 2 ताईं गवर्नर हाउस में जेके मुलाक़ातूं हलन पयूं वेठियूं ऐं जेका उन खां पोइ ख़ालिद मक़बूल सिद्दीकी मीडिया ज़रिए आगाह कयो त वफ़ाक़ी हुकूमत खां बहरहाल अलॻि नथा थियनि इत्तेहादी ज़रूर रहंदा पर उन्हनि बाइकाट करे छॾियो आहे ऐं उन्हनि जो चवण तो अवाम में मुसलसल इन हवाले सां आगाही ऐं पंहिंजी मुहिम खे हलाईंदा रहंदा MKM जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत में रहंदी त उनजी गारंटीअर पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे तकबंदियूं हिते सही न थियूं आहिनि त उनजो इल्ज़ाम पाकिस्तान पीपल्स पार्टी ते आहे त पोइ वफ़ाक़ी हुकूमत में रहण जो जवाब छा आहे जेकॾहिं मकानी चूंडुनि में हिसो ई नाहे वरितो जेके दावेदार रहिया आहिनि शहर जा उहे मकानी चूंडुनि में हिसो न वरितो आहे त पोइ वफ़ाक़ी हुकूमत में रही छा कंदा? ॾिसो MKM खे पंहिंजे जियापे लाइ बि त कुझु खपे न MKM वटि हुकूमतनि में वञण खां सवाइ रहण खां सवाइ ॿियो को ऑप्शन कोन्हे हुकूमतनि में रहण वज़ारतूं वठण हुकूमतनि जो हिसो रहण MKM जी हर दौर में मजबूरी रही आहे ऐं MKM जो शौक़ु रहियो आहे इन खां सवाइ MKM अगरि जेकॾहिं ईअं नथी करे हुकूमतनि जो हिसो नथी रहे त पोइ ज़ाहिर MKM जो त को बक़ा जो तमामु घणो वॾो मसइलो थी वेंदो MKM हुकूमत में रही प्रेशर त ॾेई सघे जेकॾहिं इन्हनि खे बाइकॉट ई करणो हुयो त इहे सभु MKM जा धड़ा गॾिजी इन्हनि छा पैगाम ॾियणु चाहियो त असां छो गॾिजी जेकॾहिं बाइकॉट ई करणो हुयो इन्हनि खे त अलॻि अलॻि रही करे बाइकॉट कनि हा ॾिसो MKM जो साथ त पीपल्स पार्टी आख़िर वक़्त ताईं ॾींदो न पीपल्स पार्टी 1 न 2 न 3 लेटर लिखिया ऐं सिक्योरिटी जा वाज़े तौर ते जवाब ॾियणा त भई कुझु बि थी थो सघे थ्रेट्स आहिनि तमामु घणी सूरत-हाल ख़राब थी सघे इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते वफ़ाक़ जेको आहे सो वज़ारत दाख़िला रेंजर्स ऐं फ़ौज जी तैनाती खां पोलिंग जे अंदरि उन्हनि मना करे छॾियो सिंध हुकूमत उन्हनि जो साथ ॾींदी रही पर इलेक्शन कमीशन जेको पंहिंजे होड ते बरक़रार रही पोइ सिंध हुकूमत पीपल्स पार्टी वटि त हिसो न वठण जो को जवाज़ ई न हो आख़िरकार MKM खे बैक थियणो पियो अदरवाइज़ पीपल्स पार्टी मुकमल हिननि जो साथ ॾिनो त भई जीअं तव्हां चओ था प्रेशर जॾहिं हिननि ॾिनो तमामु घणो सस्टेन कयो उन खां पोइ पीपल्स पार्टी वटि इन्हनि जी ॻाल्हि मञण खां सवाइ को ऑप्शन न हो पीपल्स पार्टी छा लेटर न लिखिया इलेक्शन कमीशन खे इहो त इलेक्शन कमीशन हुयो जंहिं वाज़े तौर इहा ॻाल्हि कई त सभु तयारियूं थी चुकियूं आहिनि हाणे इलेक्शन पोस्टपोन थियण जो को जवाज़ ई कोन्हे अॼु जो अगरि जेकॾहिं माहौल ॾिठो वञे पूरे ॾींहं जो त अमन अमान वारी सूरत हाल तमामु बहितर रही आहे सवाइ के चंद इलाइक़नि में पोलिंग स्टेशन ते को वाक़ियो थियो आहे उनखां अलावा को एतिरो जेका आहे अमन अमान ख़राब सूरत हाल न रही आहे अव्हांखे यादि हूंदो ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जॾहिं गॾियल हू ऐलान पे कयनि जेका तक़रीर हुई उन्हनि जी त जेकॾहिं इलेक्शन में असां बाइकॉट कयोसीं त हिन शहर जी अमन जी गारंटी बि असां नथा ॾेई सघूं हिते को इलेक्शन बि न विढ़ी सघंदो त उन्हनि फ़ैसिलनि खे ॾिसी करे त ही काफ़ी पुरअमन इलेक्शन रहियो आहे। अॼु जेका कराची पुलिस जे चीफ बि चयो आहे त मजमूई तौर जेको पोलिंग जो प्रोसेस रहियो आहे ॿिन्ही डिविजन्स में कराची हैदराबाद डिवीजन में तमामु घणो पुरअमन रहियो आहे जंहिं तरह जा हालात ॿुधाया पिया विया त हीअं बि थी थो सघे हूअं बि थी थो सघे इन तरह जो शुक्र आहे त को अहिड़ो वाक़ियो वॾो अणवणंदड़ अहिड़ो वाक़ियो पेश न आयो बाक़ी नंढियूं नंढियूं शयूं त हमेशह हर इलेक्शन्स में थींदियूं थी रहनि बिल्कुलु ख़ालिद मक़बूल सिद्दीकी इहा ई ॻाल्हि कई त अमन जी ज़मानत हू नथा ॾेई सघनि ॾिसूं त इलेक्शन थियनि कीअं था बहरहाल एतिरे एंड ताईं शायदि MKM बि अफोर्ड न पई करे सघे त हू इंतिहाई आख़िरी दर्जे ताईं वञे जॾहिं त गवर्नर सिंध बि इहा ॻाल्हि कई त रेड लाइन आहे तकबंदियूं पर उन बावजूदि मामला हल न थियण जी सूरत में MKM बाइकाट त कयो पर हुकूमत मां अलॻि थियण जो MKM अञा एतिरो जिगर पैदा न करे सघी हाणे MKM जो त मेयर अचण खां रहियो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जेका जमात इस्लामी या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अव्हांखे छा थो लॻे केरु मेयर हाणे ॾिसो हैदराबाद जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे बिलावल भुट्टो ज़रदारी इहा ॻाल्हि करे चुको आहे त हैदराबाद में उन्हनि जो मेयर ईंदो हैदराबाद में MKM ऐं पीपल्स पार्टी जो तमामु घणो होल्ड हुयो MKM जे बाइकाट खां पोइ हैदराबाद में चई सघिजे थो त के क़दर पीपल्स पार्टी जी जेका पोज़ीशन आहे तमामु घणी मज़बूत ऐं क्लियर आहे कराची में PTI ऐं जमात ॻाल्हियुनि खे जारी रखंदासीं नतीजनि जो सिलसिलो जारी आहे हिकिड़ो ॿियो नतीजो जेको आहे असां आवाम सां शेयर कंदासीं म्यूनिसिपल कमेटी दादू वार्ड नंबर 3 जो नतीजो आहे जिनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मौला बख्श लाशारी कामयाबी माणे वरिती आहे जॾहिं त
पाकिस्तान तहरीक इंसाफ जो उम्मीदवार अख्तर अली 2 नंबर ते रहियो आहे। म्यूनिसिपल कमेटी दादू वार्ड नंबर 3 जो नतीजो आहे। वार्ड नंबर 3 ते मौला बख्श लाशारी 185 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। पीटीआई उम्मीदवार अख्तर सोलंकी हाराए वियो आहे। दादू वार्ड नंबर 3 ते गैर हतमी गैर सरकारी नतीजन मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मौला बख्श लाशारी 185 वोट हासिल करे कामयाबी माणी आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो उम्मीदवार अख्तर सोलंकी हाराए वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन मूजिब दादू जे वार्ड नंबर 3 जो नतीजो सिंध टीवी न्यूज़ की स्क्रीन ते ॾिसी सघो था, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मौला बख्श लाशारी 185 वोट खणे कामयाबी हासिल करे वरिती आहे। एक ॿियो गैर हतमी गैर सरकारी नतीजो दादू जे वार्ड नंबर 9 जो नतीजो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अख्तर हुसैन मेमण 665 वोट खणे कामयाबी माणे वरिती आहे। पीटीआई उम्मीदवार ज़हीर अहमद चांडियो 284 वोट हासिल करे सघियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे। दादू मां हिकु ॿियो नतीजो अवां सां शेयर कयूं पिया। वार्ड नंबर 9 जो नतीजो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अख्तर हुसैन मेमण 665 वोट हासिल करे कामयाबी माणी आहे, जॾहिं त पीटीआई उम्मीदवार ज़हीर अहमद चांडियो 284 वोट हासिल करे सघियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे। म्यूनिसिपल कमेटी दादू जो वार्ड नंबर 13, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार पीर दानिश 473 वोट खणे कामयाबी हासिल कई आहे। पीटीआई उम्मीदवार इदरीस भुट्ट 150 वोट हासिल करे सघियो आहे। वार्ड नंबर 13 पीपल्स पार्टी उम्मीदवार पीर दानिश 473 वोट हासिल करे कामयाबी माणी आहे। पीटीआई उम्मीदवार इदरीस भुट्ट 150 वोट हासिल करे सघियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे। अवां सां शेयर कयूं पिया त दादू मां वार्ड नंबर 13 आहे, जिते पीपल्स पार्टी उम्मीदवार पीर दानिश 473 वोट हासिल करे कामयाबी माणी आहे। एक ॿियो गैर हतमी गैर सरकारी नतीजो वार्ड नंबर 22 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार लियाकत अली सूमरो 268 वोट हासिल करे कामयाबी माणी आहे। पीटीआई उम्मीदवार इस्लामुद्दीन ज़ौर 68 वोट हासिल करे सघियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। वार्ड नंबर 22 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार लियाकत अली सूमरो 268 वोट हासिल करे कामयाबी माणी आहे। पीटीआई उम्मीदवार इस्लामुद्दीन ज़ौर 68 वोट हासिल करे सघियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो अवां सां शेयर करण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। दादू जो वार्ड नंबर 22 आहे, जिन जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी उम्मीदवार लियाकत अली सूमरो 268 वोट हासिल करे कामयाबी माणे वरिती आहे। पीटीआई उम्मीदवार इस्लामुद्दीन 68 वोट हासिल करे सघियो आहे। नज़ीन गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे। मैडम, कराची खां अलावा जेकॾहिं ॻाल्हि कजे हैदराबाद डिवीजन जी, त 9 ज़िला उन में ऐं जेके बोर्ड जे करे मुतासिर थींदड़ ज़िला उन में सभिनि खां वधीक मुतासिर थींदड़ दादू ज़िलो हुयो, पर दादू जा नतीजा असांजे साम्हूं आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हिन वक़्त ताईं असांखे कामयाब थींदे नज़र पिया अचनि। त अवां छा था सम्झो त ही जेका लोकल बॉडीज़ जेका मकानी चूंडूं हूंदियूं आहिनि, इन में कहिड़ो ट्रेंड जेको आहे उन खे ॾिसी माण्हू वोट ॾींदा आहिनि, छाकाणि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार वरी बि कामयाबी हासिल करे रहिया आहिनि, जॾहिं त चयो इहो पियो वियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हाणे तमामु घणियूं ॾुखियायूं पेश ईंदियूं इलेक्शन में। अशफाक, वोट जे ट्रेंड जे हवाले सां ॻाल्हि कजे त वोट जो ट्रेंड मयार या मेरिट हमेशह कारकर्दगी जी बुनियाद ते हुअणु घुरिजे। इहा असां पंहिंजे प्रोग्राम्स में बि बार बार चवंदा आहियूं ऐं आवाम खे बि आगाही हाणे अचणु घुरिजे त वोट हमेशह कारकर्दगी जी बुनियाद ते ॾियणु घुरिजे, त जीअं जेके पार्टियूं जेके नुमाइंदा तव्हां चूंडियो था उहे तव्हांजा मसइला हल करे सघनि। हाणे पीपल्स पार्टी खे इन्हनि ज़िलनि मां वोट मिलण का नई ॻाल्हि कोन्हे का। गुज़िरियल 15 सालनि में असां पीपल्स पार्टी जी कारकर्दगी ॾिसूं था। जेकॾहिं कारकर्दगी जी बुनियाद ते पीपल्स पार्टी खे माण्हू वोट ॾियनि हा त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में पीपल्स पार्टी ईअं बिना मुक़ाबले बि हिन जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। जे कराची में रोज़गार जा मामला हुजनि या करप्शन जा या जेके बि मामला हुजनि, उहे जमात इस्लामी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि खे खणंदी रही आहे। कराची को हक़ दो, कराची को वोट दो, इन तरह जी जेका कैंपेन हलाईंदी रही आहे। त चई सघिजे थो त जमात इस्लामी ऐं पीटीआई जे विच में इहो कराची में बेसिकली मुक़ाबलो। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी इहा ॻाल्हि करे चुको त हैदराबाद में त मेयर पीपल्स पार्टी जो ईंदो। कोशिशि कंदासीं त कराची में बि असांजो ई मेयर अचे।
त हिन मां ऐं जेकॾहिं न त हुन चयो त PDM जो मेयर त ज़रूरु ईंदो। थी सघे थो खटण खां पोइ के ॿ जमातूं पाण में इतिहाद कनि मेयर जे हवाले सां, इहो बि थी थो सघे। बदीन जी सूरत हाल मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शकूर मेमण सां गॾु लाइन ते मौजूदु आहे। शकूर, वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। सभ खां पहिरियों इहो ॿुधाइजो त बदीन में छा सूरत हाल रही इलेक्शन जे हवाले सां, ऐं केरु अवां सम्झो था त वधीक सीटूं हासिल करण में कामयाब थी वेंदा, छाकाणि त ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो मिर्ज़ा ग्रुप सां हुयो। जी बिल्कुलु, बदीन में तकरीबन पोलिंग के दौरान अमन अमान वारी सूरत हाल कम रही, जेतोणीकि कुछ पोलिंगन ते तशद्दुद थियण ऐं तशादम थियण जा जेके इतला मिलिया आहिनि, पर मजमूई तौर सॼे ज़िले जी 68 यूनियन काउंसिलनि, 10 टाउन कमेटियुनि, 2 म्यूनिसिपल कमेटियुनि ते मजमूई तौर सूरत हाल पुरअमन रही। बदीन ज़िले में जेतोणीकि सिडोसो पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो GDA जे उम्मीदवारनि सां रहियो, जंहिंखे डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जी हिमायत हासिल आहे सॼी सिंध में। बदीन ज़िलो डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जी पीपल्स पार्टी मुखालफ़त जे हवाले सां ज़ेर नज़र रहियो। उन हवाले सां बदीन शहर ऐं मातली मां ईंदड़ जेके रिज़ल्टूं आहिनि, उन में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार अक्सरियत सां खटे रहिया आहिनि। जेकॾहिं हिकु जॻह ते त फाइनल रिज़ल्टूं अची वियूं आहिनि, नतीजा अची विया आहिनि, उन्हनि में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। ऐं कुझु जेके रिज़ल्ट, कुझु पोलिंग स्टेशननि, कुझु वार्ड आहिनि, कुझु यूसीएन जूं जेके रिज़ल्टूं आहिनि, छाकाणि त अञा तकरीबन अधु मुनो कलाक थियो आहे ऐं सॼे ज़िले जी 68 यूनियन काउंसिलनि ऐं 300 खां वधीक वार्डनि जी मुकमल त नतीजा अचण में टाइम लॻंदो, पर तकरीबन जेका मजमूई सूरत हाल रही आहे उनमें पीपल्स पार्टी जी सरसी नज़र अचे पई। जी अच्छा शकूर, इहो ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मिर्ज़ा ग्रुप सां मुक़ाबलो जेको रहियो आहे, उहो केतिरी सीटुनि ते अवां सम्झो था त मिर्ज़ा ग्रुप पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघे थी या कामयाबी हासिल करे सघे थी? पीपल्स पार्टी में मजमूई तौर सॼे ज़िले में मिर्ज़ा ग्रुप तरफ़ां 1900 खां मथे जेके उम्मीदवार हुआ आम्हूं साम्हूं, उनमें तकरीबन ईअं सम्झो त 60 खां 70% सीटुनि ते GDA जो डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जा उम्मीदवार बीठल हुआ। पर हाणे जेका सूरत हाल आहे उहा वाज़े त का असीं चई नथा सघूं, पर जेको तजियो कजे त इन हिसाब सां सॼे ज़िले में पीपल्स पार्टी जी अक्सरियत नज़र अचे पई ऐं मुमकिन आहे त पीपल्स पार्टी इहे 60-70 सीटनि मां जेके GDA ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जा उम्मीदवार बीठल आहिनि या मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा PTI जा बीठल आहिनि या तहरीक लबैक जा बीठल आहिनि, पर उन्हनि में 60-70 सीटुनि ते मुक़ाबले वारी में सूरत हाल में जेको आहे सो 90% पीपल्स पार्टी जी सीटूं मुमकिन आहे त उहे विन करे वञे, उहे खटे वञे। शकूर, इहो ॿुधाइजो त अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां सिर्फ़ पुलिस ई उन शइ खे मॉनिटर कयो आहे या रेंजर्स वग़ैरह बि उते तैनात कई वई हुई? बिल्कुलु, बदीन में अमन अमान जी सूरत हाल खे क़ाइमु रखण लाइ न सिर्फ़ु बदीन जी पुलिस, पर थरपारकर जेकबाबाद सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां पुलिस घुराई वई हुई ऐं उनखां अलावा रिज़र्व पुलिस जा बि दस्ता मौजूदु हुआ। तक़रीबन 4200 खां वधीक जेके पुलिस एहलकार हुआ, उन्हनि जूं ड्यूटियूं हुयूं। बदीन जे 6 खां वधीक ज़िलनि जा SSP अमन अमान क़ाइमु रखण लाइ बदीन में मौजूदु हुआ। इन सवाइ जेके 109 हसास पोलिंगूं हुयूं, इंतिहाई हसास जेके करार हुयूं, उन ते रेंजर्स जो अमलो बि डिप्यूट रहियो ऐं उनखां अलावा स्नैच चेकिंग ऐं जेका आहे सा पंहिंजो पेट्रोलिंग, उहा बि रेंजर्स सॼो ॾींहुं कंदी रही आहे। जेतोणीकि अहिड़ी वॾी सूरत हाल अमन अमान वारी खां पोइ बि तहसील टंडे बागो टंडे बागे जे कुझु जेके पोलिंग स्टेशन हुयूं, जिन में मीर ग़ुलाम अहमद तालपुर यूनियन काउंसिल मीर ग़ुलाम अहमद तालपुर जी 37 नंबर पोलिंग स्टेशन मोहम्मद कासिम उनड़ ते मुसल्ला तशादम थियो हो, जंहिंमें GDA जे उम्मीदवार अब्दुल कादर आथिर जो इल्ज़ाम हुयो त संदसि एजेंट लखान ने उनड़ खे पीपल्स पार्टी जे मुसल्ला कारकुननि पोलिंग जे अंदरि घणी सख़्तु तशद्दुद जो निशानो बनाए, बल्कि इन हिकिड़ी पोलिंग ते न पर इन टंडे बागे जे 8 यूनियन काउंसिलनि तां मुख़्तलिफ़ इतलात ईंदा रहिया त उन्हनि ते जेको आहे सो हुकूमती धुर जे ऐं उते जे माण्हुनि जेको आहे सो उनजे पोलिंगनि अंदरि घणी जेके मुखालिफ़ सिंधन उम्मीदवार हुआ, उन्हनि जे एजेंटनि खे उथारे ऐं कुझु पोलिंगनि तां हिकिड़ियूं वीडियो वायरल बि थियूं हुयूं त उहे ज़बरदस्ती ठप आणी ऐं पंहिंजे उम्मीदवार खे खटराइण जी कोशिशि कई वई आहे। जी
शकूर इहो पिणु ॿुधाइजो त अवां मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनूं विज़िट बि कयूं हूंदियूं त छा किथे अवां खे धांधली थींदे नज़र आई या साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन थी आहे? बदीन शहर के उनजी पतगरदाई बदीन तेलको या तेलको मातली या तेलको तलार इन्हनि टिननि तेलकनि जूं जेके तक़रीबन 40 खन यूसीज़ आहिनि ऐं तक़रीबन इन्हनि जा 100 जे लॻभॻि वार्ड आहिनि। इन्हनि में त किथे का धांधली नज़र नथी अचे। अलबत्ता धांधली जा जेके घणा अचनि था सीन साम्हूं उहे टंडे बागे में तेलके में कुछ यूनियन काउंसिलनि ते नज़र अचनि था। मजमूई तौर ईअं नथो चई सघिजे त सॼी इलेक्शन में का धांधली थी हुई, पर जेका चई सघिजे थो त कुझु पोलिंग स्टेशननि ते धांधली नज़र आई आहे। पोइ हुन में जेके वीडियो वायरल थियूं आहिनि उहे बि उनजो हिसो आहिनि या जेके तसादम थिया आहिनि या कुझु फुटेज आया आहिनि त कुझु धुरियुनि तरफ़ां फायरिंगूं थियूं आहिनि त उहे चई सघिजे थो त उन्हनि पोलिंग स्टेशननि ते मुमकिन आहे, छाकाणि त उनखे तेसिताईं त रिगिंग नथी थी सघे जेसिताईं के वाज़े रिज़ल्टूं न अचनि। तंहिंखे कुझु चई सघिजे थो त कुझु सीटनि ते 1-2% 3% जेको आहे सो धांधली थी सघे। शकूर महमूद साहब, वॾी महिरबानी असांखे अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, लोकल बॉडीज़ इलेक्शन जा मकानी चूंडुनि जो जेको ॿियो मरहलो हो कराची हैदराबाद जे 16 ज़िलनि में अॼु इलेक्शन जेका आहे उहा थी गुज़री आहे। हिन वक़्तु गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि मां असांजा जेके रिपोर्टर आहिनि उहे बि असांखे अपडेट करे रहिया आहिनि। शकूर महमूद असांखे बदीन जी सूरत हाल खां आगाह करे रहियो हो त सॼो ॾींहुं जेको आहे इलेक्शन कीअं रही या उते धांधलियुनि जा जेके इल्ज़ाम हुया उहे बि मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां लॻाया विया आहिनि। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि जो जेको सिलसिलो आहे उहो पाण जारी रखंदासीं। सबीन महमूद साहिबा सां गॾु मौजूदु आहिनि स्टूडियो में। मैडम, इहो ॿुधाइजो त गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा जेके आहिनि उहे असां वटि अचनि पिया, पर मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके धांधली जा नतीजा जेके धांधली जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि उन्हनि हवाले सां बि जेकॾहिं ॻाल्हि कजे त इन ॿिए फेज़ में असांखे इहो ट्रेंड बि घटि नज़र आयो आहे। जीअं वीडियोज़ वायरल थींदियूं आहिनि त मुख़्तलिफ़ जायुनि ते धांधली जा इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि या धांधली थींदी आहे, त हिन दफ़े ॿियो फेज़ जेको आहे काफ़ी मैनेज कयो वियो आहे इलेक्शन कमीशन तरफ़ां ऐं मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां। बिल्कुलु जीअं ज़िमनी चूंड थींदी आहे, तव्हां ॾिठो मलीर वारी सीट ते कीअं वीडियोज़ जेके से वायरल थियूं हुयूं हलीम आदिल शेख या बिलाल गफ़ार सां जेके इंतरा जा वाक़िया पेश आया। हिन दफ़े असांखे वाक़ई ख़ुशकिस्मती सां इंतरा जो वॾो को अहिड़ो वाक़ियो, वॾो को इल्ज़ाम थींदे, वॾो को अहिड़ी शइ हाइप क्रिएट थींदी नज़र न आई। जीअं हाणे शकूर बदीन जे हवाले सां ॻाल्हि कई त 90% जेको नतीजो ज़ाहिर अञा गैर सरकारी गैर हतमी नतीजो आहे, त हुन इहा ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी सोभारी थींदे विन थींदे नज़र अचे थी। पर टंडे बागे जी कुझु यूसी जे हवाले सां हुन चयो त किथे किथे इंतरा जा इतला आहिनि। ओवरऑल जीअं मूं तव्हांखे ॻाल्हि कई त कराची चीफ बि इहा ई ॻाल्हि कई त ओवरऑल जेका सूरत हाल रही उहा तमामु अमन अमान जे हवाले सां बि बहितर रही ऐं जेको पोलिंग जो जेको प्रोसेस हो उहो बि तमामु शफ़ाफ़ तरीक़े सां काफ़ी हंधनि ते जेको आहे सो उहो थी गुज़रियो। फिरदोस शमी मिल्कवी जो हिकिड़ी जेको वीडियो बि वायरल थी या न्यूज़ बि जेका असां ॾिठी जिते उहो बैलेट बॉक्स जो सील्स खोलींदे नज़र अचे थो, हुनजो बकौल हुनजी जेका स्टेटमेंट आई आहे त मां इहो मैसेज कन्वे करण जी कोशिशि पई कयमि त हीउ ॾिसो इन्हनि खे केॾो आराम सां इन्हनि खे खोले सघे थो, टोड़े सघिजे थो, जीअं त यकीनन एक्शन बि वरितो वियो आहे। बाक़ी इंतरा जा अहिड़ा के वाक़िया नज़र न आया। पाण ॻाल्हि कईसीं पई पीपल्स पार्टी जे वोट जे हवाले सां न, शकूर बि इहा ई ॻाल्हि कई, हालांकि डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जीडीए जो बि हिकिड़ो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हिकिड़ो स्टेक ज़रूरु आहे ऐं बिल्कुलु तमामु घणो जीडीए बि कमु इलेक्शन कैंपेन जे हवाले सां हिकिड़ी कोशिशि हमेशह कंदी रही आहे। पर उन बावजूद पीपल्स पार्टी खे ई माण्हू वोट ॾियनि था ऐं हिन वक़्त ताईं जेके नतीजा असां ॿुधूं था या जेके कुझु गैर सरकारी गैर हतमी नतीजा आहिनि त पीपल्स पार्टी असांखे सोभारी थींदे नज़र अचे थी। पीपल्स पार्टी जेका दावा कंदी रही आहे 15 सालनि खां, को हाणे न 15 सालनि खां पीपल्स पार्टी बिल्कुलु बेफ़िक्र रही आहे। जेकॾहिं अवाम कारकर्दगी जी बुनियाद ते वोट ॾिए त असांजूं सियासी पार्टियूं ज़रूरु सोचनि त असांखे अवाम जी सही तरीक़े सां नुमाइंदगी करण जी ज़रूरत आहे, न त असांखे वोट न पवंदो। असां इहो ई पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए चवंदासीं त अॻु में चवंदा रहिया आहियूं त वोट हमेशह कारकर्दगी जी बुनियाद ते माण्हुनि खे शऊर अचणु घुरिजे त जीअं हुननि जा मसइला हल थी सघनि। जेकॾहिं चाहिनि था उन्हनि खे साफ़ पाणी मिली सघे, जेकॾहिं चाहिनि था उन्हनि जा ट्रांसपोर्ट जा मसइला हल थियनि, जेकॾहिं चाहिनि था उन्हनि जी गैस जी लोड शेडिंग जो मसइलो हल थिए, जेकॾहिं हू चाहिनि था त उन्हनि जे स्कूलनि में तालीम बहितर हुजे, जेकॾहिं असां चाहियूं था त असांखे सिहत जूं बहितरीन सहूलियतूं मिली सघनि, असांजा रोड रस्ता बहितर हुजनि, अमन अमान जी सूरत हाल बहितर हुजे, त असांखे पंहिंजे लाइ पंहिंजी नुमाइंदगी जे लाइ सही नुमाइंदनि खे चूंडण जी ज़रूरत आहे। कराची जी जेकॾहिं ॿीहर ॻाल्हि कजे त कराची जो मेयर अगरि
पाकिस्तान पीपल्स पार्टी का अलावा कंहिं ॿी पार्टी मां अचे थो, अवां छा सम्झो हुन जे लाइ कराची में कमु करणु केतिरो मुश्किल थी सघे थो? ॾिसो, माज़ी में अगरि जेकॾहिं असां ॾिसूं त हमेशह जेको बि मेयर रहियो आहे उहो इख़्तियारनि जे न हुअण जो रोईंदो रहियो आहे। MQM जो वसीम अख्तर हुजे या वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले सां, फंडनि जे हवाले सां, पर उहो पंहिंजी मेयर जी सीट ते बरक़रार रहियो। पर जॾहिं टाइम पीरियड पूरो थियो त हमेशह इहा ई ॻाल्हि कंदो रहे त हुन वटि इख़्तियार कोन हुआ। हिन वक़्तु जेको मसइलो हो उहो इहो ई हुयो त पीपल्स पार्टी मकानी कानून में जेका आहे उहो तरमीम जे हवाले सां जेके मामला हुआ त भई जेकॾहिं लोकल बॉडीज़ जी चूंडूं थियनि थियूं, मेयर चूंडजे थो त उहो मेयर मुकमल तरह बाख्तियार हुजे। सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। पीपल्स पार्टी काफ़ी तरह इन तरह जा जेके इख़्तियार आहिनि उहे पाण वटि रखिया आहिनि। पाण वटि रखंदी आहे ऐं मेयर खे जेको आहे हमेशह डिस्टर्ब कंदी रहंदी आहे। जेका स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं। ते वक़्तु थियो आहे शॉर्ट ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, स्पेशल ट्रांसमिशन में हिकु दफ़ो ॿीहर भली कार मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो अॼु थी गुज़रियो आहे, जंहिंमें हैदराबाद ऐं कराची जे 16 ज़िलनि में मकानी चूंड थी आहे। मजमूई तौर ते ॾिठो वञे त पुरअमन माहौल में ही मकानी चूंडूं थियूं आहिनि। MQM मुकम्मल बाइकॉट कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं जमात इस्लामी कराची जी मेयरशिप जा दावेदार आहिनि। नतीजनि मां ख़बर पवंदी त कंहिंजो मेयर थियण वारो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि जो सिलसिलो जारी आहे। टाउन कमेटी टंडो बागो वार्ड नंबर 2 जो ही गैर हतमी गैर सरकारी नतीजो, जंहिंमें ख़ान साहब जमाली कामयाबी माणे वरिती आहे, जॾहिं त GDA जो उम्मीदवार गुलाम मोहम्मद हाराए वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजा टाउन कमेटी टंडो बागो वार्ड नंबर 2 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो, जंहिंमें ख़ान साहब जमाली कामयाबी माणी आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार गुलाम मोहम्मद 2 नंबर ते रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ख़ान साहब जमाली गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिबि कामयाबी माणे वरिती आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार गुलाम मोहम्मद 2 नंबर ते रहियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ख़ान साहब जमाली टाउन कमेटी टंडो बागो वार्ड नंबर 2 तां कामयाब थी वियो आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार हाराए वियो आहे। हिकु ॿियो गैर हतमी गैर सरकारी नतीजो टाउन कमेटी टंडो बागो वार्ड नंबर 3 जो नतीजो आहे, जंहिंमें यार मोहम्मद ख़ासकेली पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थियो आहे, जॾहिं त GDA जो उम्मीदवार ज़ुहैब ख्वाजा हाराए वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजो टंडो बागो वार्ड नंबर 3 यार मोहम्मद ख़ासकेली पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबी माणे वरिती आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार ज़ुहैब ख्वाजा जेको आहे 2 नंबर ते रहियो आहे। टाउन कमेटी टंडो बागो जो हिकु ॿियो नतीजो वार्ड नंबर 6 जो नतीजो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार रफ़ीक मेमण कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार मोहम्मद ख्वाजा हाराए वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजो टाउन कमेटी टंडो बागो वार्ड नंबर 6 जो नतीजो आहे, जंहिंमें रफ़ीक मेमण पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थियो आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार मोहम्मद ख्वाजा हाराए वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि जो सिलसिलो जारी आहे। अवां सां शेयर करे रहिया आहियूं। टाउन कमेटी टंडो बागो वार्ड नंबर 6 जो नतीजो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार रफ़ीक मेमण कामयाब थियो आहे। म्यूनिसिपल कमेटी टंडो मोहम्मद खान जो नतीजो आहे। वार्ड नंबर 18 जो नतीजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल करीम शेख कामयाब थियो आहे, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार सज्जाद हैदर मेमण हाराए वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिबि टंडो मोहम्मद खान वार्ड नंबर 18 जो नतीजो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल करीम शेख कामयाबी माणे वरिती आहे, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार सज्जाद हैदर मेमण हाराए वियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर करे रहिया आहियूं। म्यूनिसिपल कमेटी टंडो मोहम्मद खान वार्ड नंबर 18 जो नतीजो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल करीम शेख कामयाबी माणे वरिती आहे। आज़ाद उम्मीदवार सज्जाद हैदर मेमण हाराए वियो आहे।
म्यूनिसिपल कमेटी टंडो मोहम्मद खान वार्ड नंबर 18 जो नतीजो अब्दुल करीम शेख पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थियो आहे। टाउन कमेटी मटियारी वार्ड नंबर 1 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो सैयद नूर मोहम्मद शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थियो आहे। जन त GDO उम्मीदवार सिकंदर अली शाह हाराए वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे। टाउन कमेटी मटियारी वार्ड नंबर 1 जो नतीजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद नूर मोहम्मद शाह कामयाब थियो आहे। जन त GDO उम्मीदवार सिकंदर अली शाह 2 नंबर ते रहियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे। टाउन कमेटी मटियारी वार्ड नंबर 1 जो नतीजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद नूर मोहम्मद शाह कामयाबी माणे वरती आहे। टाउन कमेटी जाती वार्ड नंबर 3 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो असां शेयर करे रहिया आहियूं। गुलाम मुस्तफ़ा सियाल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबी हासिल करे वरिती आहे। जॾहिं त जमीयत उलमा इस्लाम फजलुर रहमान ग्रुप जे उम्मीदवार ख़ालिद अहमद समेजो हाराए वियो आहे। टाउन कमेटी जाती वार्ड नंबर 3 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो असां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार गुलाम मुस्तफ़ा सियाल कामयाब थियो आहे। जॾहिं त ख़ालिद अहमद समेजो 2 नंबर ते रहियो आहे। टाउन कमेटी पिंगरियो वार्ड नंबर 3 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार डॉक्टर राजा हिरानी कामयाबी माणे वरिती आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन मूजिब टाउन कमेटी पिंगरियो वार्ड नंबर 3 जो नतीजो आहे, जंहिंमें डॉक्टर राजा हिरानी कामयाबी माणे वरिती आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजा असां शेयर कयूं पिया। टाउन कमेटी पिंगरियो वार्ड नंबर 3 जो नतीजो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार डॉक्टर राजा हिरानी जेका आहे कामयाबी हासिल कई आहे। टाउन कमेटी पिंगरियो वार्ड नंबर 7 जो नतीजो असां शेयर कयूं पिया। गैर हतमी गैर सरकारी नतीजन मूजिब लाला अयाज खटक पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थियो आहे। टाउन कमेटी पिंगरियो वार्ड नंबर 7 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो असां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार लाला अयाज खटक कामयाबी माणे वरिती आहे। हीअ गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे, जेको असां शेयर कयूं पिया। पिंगरियो मां हिकु ॿियो नतीजो असां शेयर कंदा हलूं। वार्ड नंबर 2 जो नतीजो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मीर मोहम्मद बख्श टालपुर कामयाबी माणे वरिती आहे। टाउन कमेटी पिंगरियो वार्ड नंबर 2 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो असां शेयर कयूं पिया। मीर मोहम्मद बख्श टालपुर कामयाबी माणे वरिती आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे। टाउन कमेटी पिंगरियो जो ही टियों नतीजो आहे, वार्ड नंबर 2, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मीर मोहम्मद बख्श टालपुर कामयाबी माणे वरिती आहे। टाउन कमेटी सीता रोड वार्ड नंबर 5 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो असां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार जाफर हुसैन आराई कामयाबी हासिल कई आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन मूजिब टाउन कमेटी सीता रोड वार्ड नंबर 5 जो नतीजो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जाफर हुसैन आराई कामयाबी हासिल कई आहे। टाउन कमेटी सीता रोड वार्ड नंबर 5 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो असां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार जाफर हुसैन आराई कामयाबी माणी वरिती आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन जो सिलसिलो जारी आहे, जेको असां शेयर कयूं पिया। स्टूडियो में सबीन महमूद साहिबा मूंसां गॾु मौजूद आहिनि। सबीन महमूद साहिबा, गैर हतमी गैर सरकारी नतीजा कामयाब थींदे नज़र अचे थी। यकीनन माण्हुनि वोट ॾिनो आहे, अवाम जे वोट जो ई फ़ैसिलो आहे ऐं अवाम जो वोट ई सही फ़ैसिलो करे सघे थो। पर शर्त इहा आहे त वोट ॾियण जो जेको फ़ैसिलो हुजे, नुमाइंदे खे उहो सही हुजे, उन जी चूंड सही हुजे। पाण MQM जे हवाले सां अशफाक ॻाल्हि कईसीं पई त बिलावल भुट्टो ज़रदारी बि जॾहिं MQM बाइकआउट कयो त बिलावल भुट्टो ज़रदारी बि इहा चयो त MQM खे उहो अपील करे थो त भरपूर तरीक़े सां बलदियाती चूंडुनि में हिसो वरितो वञे। MQM जे बाइकाट खे वरी जेके एंटी जमातूं आहिनि, जीअं जमात इस्लामी आहे या PT आहे, उहे वरी ईअं काउंटर कनि पियूं। तव्हां बि ॿुधो हूंदो त भई लंडन वाले अबू की उन्होंने बात मान ली है, छो त हुतां खां बाइकाट अॻ में ई जेको आहे सो थी चुको हुयो, उन्हनि वीडियोज़ अची चुकियूं हुयूं सोशल मीडिया ज़रिए त भई बाइकाट करिणो आहे। उन तरफ़ां पुरज़ोर इहा अपील कई वई।
आख़िर में अची हिननि जो फ़ैसिलो बि उन ई फ़ैसिले सां गॾु मशरूत थी वियो, तोड़े जो हिननि बार बार जॾहिं इहे मर्ज थी PSP त मुस्तफ़ा कमाल बार बार इहा ॻाल्हि करे पियो त असांजो हुते को तालुक़ कोन्हे, बल्कि उन जेके लफ़्ज़ ॻाल्हाया उहे ॾाढा जेको आहे उन जिन सख़्त ॻाल्हि क़िस्म लाइ जी। अव्हां इशारो पिया कयो, छा हाणे जेके 3 धड़ा ज़िम थिया आहिनि आख़िर उन ई वञी ज़िम त कोन थींदा इहे न सभु? न न ईअं ईअं इन तरह जी सूरत हाल न ग्रीन थींदी। सिग्नल त मिलण वारो न आहे उन पासे लंडन वारनि खे। न मुंहिंजे ख़्याल में त न, जेकॾहिं ओॾे विया त हिते हिननि जी बका ॾाढी ॾुखी थी वेंदी। जेकॾहिं हिते पाकिस्तान में लंडन वारे खे ग्रीन सिग्नल मिली वञे त पोइ तव्हांखे यादि हूंदो त मुस्तफ़ा कमाल इहा ॻाल्हि करे पियो त जंहिं असांखे जॾहिं जेको असांखे चवे थो असांखे जॾहिं हुकुम थींदो वेहण जो त असांखे ज़ाहिरा वेहणो ई पवंदो न, इन तरह जी हुन स्टेटमेंट ॾिनी हुई। ज़ाहिरा तव्हां जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस थिए पई त उन्हनि जा जेके फेसिस हुआ उहे अनहैप्पी हुआ, उन्हनि ते का एॾी ख़ुशगवार उन्हनि जे मूड में नज़र न पिया आया। बशीर संजराणी असां सां गॾु मौजूदु आहे। कराची जी सूरत हाल मालूम कंदासीं सिन टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संजराणी खां। बशीर, वॾी महिरबानी असांखे जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो त अॼु ओवरऑल अव्हां कराची में जेका मकानी चूंड थी आहे, मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन खे विज़िट बि कयो हूंदो, टर्न आउट कीअं रहियो ऐं अमन अमान जी सूरत हाल कीअं रही ऐं अव्हांखे छा थो लॻे त अव्हांजो तजियो छा आहे, अव्हां वटि अव्हां छा चवंदा त कंहिंजो वधीक वोटर जेको आहे ॿाहिरि निकितो आहे अॼु जी पोलिंग में? जी बिल्कुल, अॼु जेको आहे सो सुबुह थींदे ई मकानी चूंडुनि जो ॿियो फेज़ हुयो, उन में ख़ासि करे पाण वटि जेको ज़िलो क्यामाड़ी ऐं ज़िलो ओला हुयो, उन ॿिन्ही ज़िलनि में सुबुह 8 वॻे खां पोलिंग जो अमल जेको आहे उहो शुरू थियो। हिकु तरफ़ मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो बाइकाट हुयो, उन सां PSP जेका एग्ज़िस्ट थी आहे उन्हनि सभिनी जो बाइकाट आयो, त ॿिए तरफ़ वरी पीसफुल माहौल रहियो सॼो ॾींहुं। कुझु अहिड़ा हंध असांखे नज़र आया जिथे पोलिंग जो अमल थोरो देरि सां शुरू थियो, कुझु हंधनि ते वरी उन्हनि जा जेके बुक्स हुया उहे को चेंज हुया, पर उते बुक्स जेके आहिनि साॻिया उन्हनि खे ॾियारिया विया। इंतिज़ामिया जेका आहे उहा उते पहुती ऐं सॼो ॾींहुं माहौल जेको आहे पीसफुल रहियो। ऐं कुझु हंधनि ते जीअं शेरशाह ऐं ॿिया इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि सुस्त रफ़्तारी रही। ख़ासि करे जीअं पाण औरंगी टाउन जी ॻाल्हि कयूं, औरंगी टाउन मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो गढ़ सॼो ईंदो आहे, उन्हनि में वोट जो रेशो जेको आहे उहो थोरो घटि पियो आहे। बनस्बत क्यामाड़ी जीअं मवाच आहे, मच्छर कॉलोनी आहे, माड़ीपुर आहे, उन्हनि इलाइक़नि जे बनस्बत उते जेको आहे सो थोरो वोट जो रेशो जेको आहे उहो घटि पियो आहे। बहरहाल हिन वक़्तु जेका ॻणप आहे उहा बि जारी आहे। सॼो ॾींहुं पुलिस ऐं रेंजर्स जेको गश्त आहे उहो बि हलंदो रहियो। पोलिंग जे ॿाहिरियां जेको आहे सो पुलिस खे जेको आहे सो बिहारे वियो, रेंजर्स पुलिस ख़ासि करे अंदरि बि मौजूदु हुई ऐं जेकी मतिलबु उते वोट जो जेको अचनि पिया ॾियण जे लाइ उहे उन्हनि खे बाज़ाब्ता तौरु सम्झाए करे अंदरि मोकिलियो वञे पियो। पर ख़ासि करे सियासी पार्टियूं जेके आहिनि अॼु उन्हनि में बि हिकिड़ी शइ ॾिठी वई आहे त गर्मा गर्मी त ॾाढी हुई, पर हर उम्मीदवार पुरउमीद हुयो त हू जेको आहे चूंडुनि में अॼु सोभ हासिल कंदो। हींअर बि पोलिंग स्टेशन जे ॿाहिरियां जेका वॾे हंध में जेके माण्हू आहिनि उहे बीठल आहिनि, वोटर सपोर्टर उहे ॿिन्ही तरफ़नि खां आहिनि। हाणे जिथे जिथे पोलिंग क्लियर थींदी पई वञे, जेको खटे थो त उहे वरी ढोल वॼाईंदा था वञनि, जेके हाराए वञे थो त उहे वरी ख़ामोशीअ सां निकिरी वञनि था। ॿार हिन वक़्तु जो अमल आहे उहो जारी आहे। बशीर, इहो पिणु आगाह कजो त MKM जे बाइकॉट खां पोइ छा टर्नआउट में को फ़र्क़ु नज़र आयो आहे त टर्नआउट कुझु घटि हुजे MKM जे बाइकॉट जे करे? न, बाइकाट जे करे मूं तव्हांखे ॿुधायो जिथे MKM जो असर उसूल हुयो, पाण जीअं औरंगी जा 5 नंबर 4 नंबर 1 नंबर मंगोपीर वारी साइड उते रेशो बिल्कुलु थोरो घटि रहियो आहे। वोटरनि जो जेको तादादु हुयो उहो घटि रहियो आहे। जमायत इस्लामी जो उते थोरो रेशो वधीक रहियो आहे ऐं PTI बि हिन भेरे उतां घटि थी आहे। पीपुल्स पार्टी उन्हनि इलाइक़नि मां कुझु जेको आहे सो विन थींदी उन में लॻे ईअं पियो, माण्हू उन्हनि जा घणा निकितल हुया, पर MKM जा जेकी उन्हनि जा कारकुन हुया उहे असांखे उते ॿाहिरि नज़र आया मोटरसाइकिलुनि ते घुमंदे फिरंदे, या त उहे पंहिंजे माण्हुनि खे ॾिसंदा हूंदा त आया त वोट अची करे ॾेई त नथो वञे। बहरहाल रेशो उन्हनि इलाइक़नि में घटि पियो, पर एॾो यानी की फ़र्क़ु न पियो आहे जेको पाण चई सघूं पिया त 3 पार्टियूं जेके आहिनि उहे गॾिजी मिलण खां पोइ, गॾिजी वञण खां पोइ शायदि बिल्कुलु ई टर्न आउट न हुअण जे बराबरि हूंदो। ईअं न आहे, टर्न आउट बहितर थियो आहे, पर ॼण थोरो उन्हनि इलाइक़नि में घटि ज़रूरु थियो आहे। अच्छा बशीर, इहो पिणु ॿुधाइजो त नतीजा अव्हांखे छा थो ॿुधायो वञे त केसि ताईं फाइनल थी वेंदा, छाकाणि त मकानी चूंडुनि में को एतिरो घणो नंबर न हूंदो वोटर जो या वोट जो, त काउंटिंग केसि ताईं कंप्लीट थी सघे थी? उन में तव्हां ॾिसो न, हींअर जेके DCs आहिनि उन्हनि वटि उहे नतीजा अचनि था पिया। सरकारी तौर ते नतीजा ईंदा उहे सभु नतीजा मुकमल करण खां पोइ उहे नतीजा ॿाहिरि जेके आहिनि उहे आउट कया वेंदा।
पर नतीजा अचनि था ऐं ख़ासि करे मटन चूंडनि में हर पोलिंग जो नतीजो ईंदो आहे। हिकिड़ी पोलिंग जा ॿ पोइ उहो काउंट कंदा आहिनि, उहो काउंट करे पोइ मुकमल थियण खां पोइ उन्हनि जी जेका उहा अनाउंस कई वेंदी आहे। हिन वक़्तु बि काफ़ी जेके आहिनि उहे नतीजा अची चुका आहिनि, अञा बि हूंदा, पर घटि में घटि राति जो 10 वॻे ताईं 11 वॻे ताईं जेके आहिनि उहे नतीजा असां सम्झासीं मुकमल थींदा। कुझु अहिड़ी पोलिंग स्टेशन जेके हसास हूंदियूं आहिनि, इंतिहाई हसास हूंदियूं आहिनि, उन्हनि में जेको आहे थोरो लेट ज़रूरु थींदी आहे, पर घणे भाङे जेके आहिनि हिन वक़्तु नतीजा जेके आहिनि उहे अचणु शुरू थी विया आहिनि। जी बशीर संजरानी, अपडेट ॾियण लाइ वरी महिरबानी अवां जी। नाज़रीन, मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो कराची हैदराबाद जे मजमूई तौर ते 16 ज़िलनि में अॼु इलेक्शन थी आहे। मजमूई तौर ते अमन अमान जी सूरत हाल काफ़ी बहितर रही आहे। टर्न आउट किथे घटि त किथे वधी रहियो आहे। ज़ाहिरा MQM जो वोट बैंक कराची में आहे ऐं उनजे बाइकआउट खां पोइ उहे इलाइक़ा, उहे जेके आहिनि एरिया जिथे MQM जो वोट बैंक वधीक हुयो, उते ज़ाहिरा टर्न आउट जेको आहे उहो कुझु घटि रहियो आहे। पर मजमूई तौर ते ॾिठो वञे त जेको अमन अमान वारी सूरत हाल उहा तमामु घणी बहितर रही आहे। MQM जे बाइकआउट जो ईंदड़ ॾींहंनि ते छा असरु थींदो? छा MQM जो अॼु जो जेको जज़्बाती फ़ैसिलो मां जंहिंखे चवंदुमि त इहो मुस्तक़बिल में हली, छा उहे इन्हनि ते रिग्रेट कंदा त उन्हनि खे बाइकआउट न करणु घुरिजे? छाकाणि त MQM जी सूरत हाल हिन वक़्तु जेका आहे, उन खां पोइ जेकॾहिं उन्हनि वटि मेयरशिप या इहा जेका लोकल बॉडीज़ जी जेका गवर्नमेंट आहे इहा बि उन्हनि वटि न हूंदी, त पोइ हुननि जो सर्वाइवल अञा बि जेको आहे उहो वधीक ॾुखियो थी सघे थो। स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। हिते वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। हाज़िर थियूं था हेडलाइंस खां पोइ।